नाज़रीन, सखर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे इमदाद सूमरा। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध जर्नलिस्ट काउंसिल तोड़े सिविल सोसाइटी पारां कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई। एहतिजाजी कैंप में सिविल सोसाइटी सहाफ़ी तंज़ीमनि तोड़े क़ौम परस्त अॻवान पहुची एहतिजाजी कैंप ते पहुता। एहतिजाजी कैंप ते सहाफ़ी तंज़ीमनि सिविल सोसाइटी तोड़े क़ौम परस्त अॻवान शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं 72 कलाकनि अंदरि शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त वज़ीर आला हाउस ॿाहिरां पुरअमन एहतिजाज करे धरणो हयो वेंदो। एहतिजाजी कैंप वारे हंधि सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अॻवान गाज़ी झंडीर धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 1 महीनो गुज़रण बावजूद निगरान सिंध सरकार अघूर निंड में सुतल आहे। हिन महिल ताईं शहीद सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। पुलिस ऑफिसरनि जी संगीन नाअहली आहे जो जान मोहम्मद महर जा कातिल 1 महीने खां वधीक अरसो गुज़रण जे बावजूद गिरफ़्तार न थिया आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त जान मोहम्मद महर जे क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे, खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। चवण थो मिले त जेको आहे होम मिनिस्टर बि वाइदो करे वियो त असां 1 हफ़्ते अंदरि हुन जा कातिल गिरफ़्तार कंदासीं, पर हींअर ताईं जेको आहे उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन जे करे असीं हिकु दफ़ो ॿीहर सहाफ़ी जी करे असां जदोजहद जो अमल जारी कयो आहे। जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा समूरा कातिल गिरफ़्तार न थींदा, उनजा सहूलतकार, उनजा मास्टर माइंड गिरफ़्तार न थींदा, हीउ जेको एहतिजाज असां जारी। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻवान इलाही भिक्क धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो खून रायगान थियण न ॾिबो। निगरान सरकार खे घुर्जे त हू शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जा मुख्य जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वञनि। संदन चवणो हो त असांजी बदकिस्मती आहे त हिन वक़्तु सूबे में अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थी रही आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो क़त्ल हुजे या प्रिया कुमारी अगवा, पर निगरान सरकार ख़ामोश बणियल आहे। जान मोहम्मद महर तमामु हिकिड़ो अज़ीम बहितरीन सहाफ़ी हो, जंहिंजी नज़र सिंध जे वसीलनि ते ऐं सिंध जे उन्हनि ऑफिसरनि या पुलिस वारनि जे मथां हुई जेके करप्शन कंदा हुआ, किन जो धाड़ेलनि सां तालुक़ हो, उन्हनि खे वाखो करणु ऐं ख़ासि करे करप्शन वॾा वॾा गोदामनि ते छापा हणणु। तव्हां अंदाज़ो कयो त हिन हुकूमत में कंहिं बि वज़ीर, कंहिं बि मुशीर, कंहिं बि ऑफिसर जे ख़िलाफ़ जदोजहद करणु, जहाद करणु का मज़ाक़ ॻाल्हि न आहे। जान मोहम्मद महर उहो वाहिद अज़ीम शख़्स हो जंहिं पंहिंजी जान जी परवाह कोन कई। हिन सिंध धरतीअ ख़ातिर, हिन सिंध धरतीअ जो नाणो हज़म करण वारनि जे पुठियां लॻो ऐं उन्हनि जेके माफ़ियाऊं आहिनि उन्हनि जे पुठियां लॻो। उन्हनि उनखे क़त्ल कर शहीद कराए। उन मौक़े ते सहाफ़ी वहीद राजभर धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ निगरान सिंध सरकार को बि ॿूटो नाहे ॿारियो। कुझु ॾींहं अॻु शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची प्रेस क्लब ॿाहिरां पूरी सिंध जा सहाफ़ी गॾु थिया हुआ, जिते घरू वज़ीर एहतिजाज वारे हंधि पहुची शहीद सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी, पर घरू वज़ीर पंहिंजो वाइदो वफ़ा करे न सघियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, पर जेकी निगरान सिंध हुकूमत आहे, जेके वाइदा करे विया उहो उन्हनि ते अञा ताईं अमल न थियो आहे। जे कातिलनि लाइ 15 ॾींहं घुरिया विया, उनखां पोइ हिकिड़ो हफ़्तो वधीक घुरियो वियो, पर उन जे बावजूद बि अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। एहतिजाजी कैंप ते वेठल सहाफ़ियुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पूरी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज बढ़ियल आहिनि। उन बावजूद निगरान सिंध सरकार शहीद सहाफ़ी जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। सहाफ़ियुनि शबीर लाशारी, ज़ुल्फ़कार काज़ी, मुर्तज़ा चांडियो, अब्दुल्ला सोलंगी ऐं ॿियनि पिणु शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी फौरी तौर गिरफ़्तार करण जो चिताव ॾींदे चयो त वज़ीर आला हाउस अॻियां पुरअमन एहतिजाज करे धरणो हयो वेंदो। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु इमदाद सूमरा, धरती टीवी कराची।